أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لا تبور ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور الذي أوحينا إليك من الكتاب هو الحق مصدقا لما بين يديه إن الله بعباده لخبير بصير ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله ذلك هو الفضل الكبير جنات عدن يدخلونها يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير बेशक उहे माण्हू जेके अल्लाह ताला जे किताब जी तिलावत कंदा रहनि था ऐं नमाज़ खे क़ाइमु रखनि था ऐं जेको कुझु असां उन्हनि खे ॾिनो आहे यानी रोज़ी ॾिनी आहे उन मां पोशीदा ऐं ज़ाहिर ज़ुहूर ख़र्च कंदा रहनि था उहे अहिड़ी तिजारत जा उम्मीदवार आहिनि जंहिं में नुक़सान न आहे हरगिज़ नुक़सान न थींदो त जीअं अल्लाह ताला उन्हनि खे उन्हनि जा अजुर पूरा अता फ़रमाए ऐं पंहिंजे फ़ज़ुल सां हुननि खे वधाए ॾे बेशक हू वॾो बख़्शणहार ऐं वॾो क़दुरदान आहे हिन खां पहिरीं जेकी आयत हुई उन जो आख़िरी हिसो हो त इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा बेशक अल्लाह ताला जे बंदनि मां अल्लाह ताला खां डिॼण वारा सिर्फ़ु उहे आहिनि जेके इल्म वारा आहिनि यानी जिन खे अल्लाह पाक जी अज़मत जो इल्मु आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी मारिफत आहे उहे माण्हू अल्लाह ताला खां डिॼनि था हिते अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक यानी हुते अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि मक़बूल बंदनि जे ऐं आरिफ़ीन जे दिलि जे हिकिड़े अमल जो ज़िक्र फ़रमायो यानी ख़शियत डिॼण या दिलि जी हिकिड़ी सिफ़त आहे हिते अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जूं टे सिफ़तूं ज़िक्र फ़रमाए पियो हिकिड़ो क़ुरान पाक जी तिलावत ऐं उलमा लिखियो त क़ुरान पाक जी तिलावत मां मुराद आहे उहा तिलावत जेका अमल सां गॾु हुजे छो त मक़बूल अल्लाह वटि उहा तिलावत आहे जेका अमल सां हुजे ॿिए नंबर ते ऐं अमल में पूरे क़ुरान ते अमल अची वियो पर उन में ख़ासि तौर ते ॿ अल्लाह ताला शयूं ज़िक्र फ़रमायूं नमाज़ खे क़ाइमु करणु ऐं जेका रोज़ी अल्लाह ताला अता फ़रमाई आहे उन मां पोशीदा ऐं ज़ाहिर ज़ुहूर ख़र्च करणु माना ख़र्च करण जो मतिलबु छा आहे अल्लाह जी रज़ा जे कमनि में पोशीदा ऐं ज़ाहिर ज़ुहूर जो छा मतिलबु आहे त यानी फ़र्ज़ जेके आहिनि जेतिरा बि फ़र्ज़ आहिनि मसलन ज़कात आहे या सदक़तुल फ़ितर आहे या क़ुर्बानी आहे फ़र्ज़ हुजे या वाजिब हुजे इन में शरीयत पसंदि करे थी ऐलानिया त ॿियनि खे बि तरग़ीब थिए पर जेके नफ़िल आहिनि उन्हनि में शरीयत पसंदि करे थी त यानी सिरनि हुजे सिरनि यानी हूअं त आहे त हर इबादत जेका आहे तव्हां अहिड़े तरीक़े सां करियो जो उन में जेको आहे सो रिया न हुजे लिकी करे करियो पर ख़ासि तौर ते नफ़िल इबादत जीअं नमाज़ में फ़र्ज़ जेको आहे उहो बाक़ाइदा ऐलान सां थो कयो वञे अज़ान ऐलान सां थी ॾिनी वञे वरी यानी ऐलान सां माण्हू जमा थियनि था सभु गॾिजी करे त फ़राइज़ जेतिरा आहिनि उन्हनि में ऐलानी आहे ऐं जेके नफ़िल शयूं आहिनि उन में सिर न आहे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो
त इहे माण्हू जेके आहिनि उहे अहिड़ी तिजारत जी जा उम्मीदवार आहिनि जंहिं तिजारत में नुक़सानु न आहे। उम्मीदवार आहिनि, हिते अल्लाह रब्बुल आलमीन हिन खे तिजारत फरमायो। छो त तिजारत में छा आहे, जो हिकिड़ो माण्हू पंहिंजो पैसो ऐं पंहिंजो वक़्तु सीड़ाए थो ऐं इन ख़्याल खां त मूंखे नफ़ो थींदो, पर इन सां गॾोगॾु इहो बि अंदेशो थिए थो त थी सघे थो नुक़सानु थी वञे। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो आम जेका तिजारत आहे उन जे अंदरि त जेको नुक़सान जो बि ख़तरो थिए थो, पर अल्लाह ताला फरमाए पियो त हीअ जेका तिजारत आहे हीअ उहा तिजारत आहे जंहिंमें नुक़सानु कोन थींदो। छो त आम जेका तिजारत आहे उन में जेको गिराक आहे उहो केॾी महिल शइ जो क़दुरु करे थो त पोइ जेको रेट आहे उहो वधी वञे थो ऐं ताजिर खे फ़ाइदो पए थो, ऐं केॾी महिल उहो क़दुरु कोन थो करे त पोइ छा थो थिए, जो रेट किरी थो पए ऐं ताजिर खे नुक़सानु थो थिए। ऐं हीअ जेका तिजारत आहे हिन जो ख़रीदार ख़ुदि रब्बुल आलमीन आहे, अल्लाह पाक आहे, जेको हर हाल में क़दुरु करण वारो आहे, बंदे जे आमाल जो क़दुरु करण वारो आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेको बंदे जे आमाल जो क़दुरु करे थो उहो इन करे न त अल्लाह खे का ज़रूरत आहे। बंदो त क़दुरु करे थो जेॾी महिल हुनखे घणी ज़रूरत थिए थी, जंहिं शइ जी घणी ज़रूरत आहे पोइ उन जा घणा बि पैसा ॾेई थो वञे। पर हिते अल्लाह रब्बुल आलमीन जेको बंदे खां आमाल वठे थो, आमाल जी अल्लाह खे ज़रूरत कान्हे। अल्लाह ताला बंदे खे नवाज़ण जे लाइ अल्लाह वाइदो कयो आहे त आऊं तोखे नवाज़ींदुसि, मूंखे ज़रूरत तुंहिंजे अमलनि जी कान्हे, ऐं नवाज़ण जे तौर ते तुंहिंजो इन शइ जो क़दुरु कंदुसि, तुंहिंजे तमामु आमाल जो क़दुरु कंदुसि। पर इते हिकिड़ो लफ़्ज़ अल्लाह ताला फरमायो यरजून, ए उम्मीदवार आहिनि। माना इते अल्लाह रब्बुल आलमीन यकीन दहानी कोन फरमाई त हुननि खे यकीन आहे, बल्कि उम्मीदवार आहिनि। छो त इन ॻाल्हि जे तरफ़ इशारो फरमाए छॾियो त हिते दुनिया जे अंदरि को बि माण्हू उहो पंहिंजे अमल जे करे यकीनी तौर ते ईअं कोन थो चई सघे त हीउ जेको मूं अमल कयो आहे या हीउ जेके मुंहिंजी पूरी ज़िंदगीअ जा आमाल आहिनि इन्हनि जे करे आउं ज़रूरु बख़्शियो वेंदुसि। न, हुनखे इहो आहे त भई थी सघे थो अल्लाह रब्बुल आलमीन वटि क़बूल पवे न पवे, अल्लाह जे छा थींदो अॻियां। उमीद आहे अल्लाह जी ज़ात में, उमीद आहे अल्लाह जी ज़ात में, पर आउं यकीनी कोन थो चई सघां। हिकिड़ी त ॻाल्हि इहा त जो इंसान जे आमाल में ख़बर न आहे केॾी महिल शैतानी ऐं नफ़्सानी ऐं अलाए केतिरियूं ॿियूं शयूं नियत में ऐं तरीक़े में घणेई शयूं अची वञनि थियूं जंहिंजे करे रुकावट जो ख़तरो आहे, क़बूलियत में रुकावट जो। ऐं ॿियो इहो त जेकॾहिं इंसान जो अमल 100% सुठो बि हुजे हर एतबार सां, तॾहिं बि केतिरो बि सुठो अमल करे रब्बुल आलमीन जी जेका अज़मत आहे ऐं अल्लाह पाक जी जेका ज़ात पाक आहे उन जे साम्हूं इंसान जो सॼी दुनिया जे इंसाननि जो जेतिरा बि आमाल आहिनि उहा का बि हैसियत कोन था रखनि, हुन जे साम्हूं ई कुझु बि कोन्हनि। उन करे फरमायो त बख़्शिश ऐं जन्नत जेका मिलंदी उहा हक़ीक़त में अल्लाह जे फज़ल सां मिलंदी, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त हिन जो अमल बेकार आहे, हिन जो अमल ज़रियो आहे। उन ज़रिए सां अल्लाह रब्बुल आलमीन हुन ते रहमत फरमाईंदो, हुन ते फज़ल फरमाईंदो, पर असुल जेको मयार आहे उहो अल्लाह पाक जो जी रहमत आहे, अल्लाह जो फज़ल थींदो, तॾहिं बंदे जो कमु थींदो। अल्लाह रब्बुल लेकिन इहो आहे त रब्बुल आलमीन करीम ऐं सभिनी करीमनि मां वॾो करीम, उहो पंहिंजा हुन जा बंदा जेॾी महिल नेक अमल करे ऐं हुन मां उमीद लॻाइनि था त पोइ अल्लाह ताला पंहिंजे बंदनि जे उमीद खे जेको आहे सो ठुकराए कोन थो, हुननि जूं उमीदूं पूरियूं फरमाए थो। अल्लाह ताला अॻियां फरमायो त जीअं लियुवफ़ियहुम उजूरहुम, त जीअं अल्लाह ताला हुननि जे अजुर खे पूरो पूरो ॾेई छॾे, यानी हू उमीदवार छा जान त अल्लाह हुननि जे आमाल जो हुननि खे पूरो बदिलो ॾे। वयज़ीदहुम मिन फ़ज़ली, पर अल्लाह ताला हुननि जो पूरो बदिलो त हुननि खे ॾींदो, पर वधीक हिकिड़ी शइ ॾींदो त हिननि जेको पंहिंजे फज़ल सां अल्लाह ताला हुननि जे अमल खां हुननि खे वधीक ॾींदो। जीअं अल्लाह ताला वाइदो फरमायो मन जा बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा, जेको माण्हू हिकिड़ी नेकी आणींदो उनखे 10 ॾहूणो सवाबु मिलंदो। ऐं बाज़ फरमाईंदा इन इज़ाफ़े मां मुराद इहो आहे, जीअं हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला जी रिवायत सां मारिफुल क़ुरान में लिखियो अथनि त माना इहे जेके हूंदा जन्नती, इन्हनि खे जंहिं माण्हू आहे मुसलमान
जंहिं फ़ाइदो पहुचायो हूंदो दुनिया में, कंहिं कंहिंजी ख़िदमत कई, पाणी पियारियो, कंहिं का तकलीफ़ हटाई, इन्हनि जी बि सिफ़ारिश कंदा। इहो अल्लाह ताला हिननि खे सिफ़ारिश करण जो जेको मौक़ो ॾींदा, इहो इज़ाफ़ो आहे। हिकिड़ो त हिननि खे पंहिंजे अमलनि जो बदिलो मिलियो, ॿियो अल्लाह ताला हिननि खे इहो बि ॾेई छॾियो त तव्हां जेके माण्हू जहन्नम में वञण वारा आहिनि न, इन्हनि मां जिन तव्हां ते अहसान कयो, तव्हां हुन जी सिफ़ारिश करे पाण सां गॾु हुननि खे जन्नत में वठी वञो। ऐं 3 नंबर ते इहा फ़रमायो त इन मां यानी अल्लाह पंहिंजे फज़ुल सां इन्हनि खे इज़ाफ़ो ॾींदो। टियों मतिलबु छा, अल्लाह पंहिंजो दीदार नसीब फ़रमाईंदो। जन्नत में अल्लाह जो जेको दीदार आहे, अल्लाह छल पाण सभिनी खे नसीब फ़रमाए। इन्नहु गफ़ूरुन शकूर, बेशक अल्लाह ताला वॾो बख़्शणहार ऐं वॾो क़दुरदान आहे। बख़्शणहार इन करे त हिननि जेके आमाल कया न, इन में जेके कोताहियूं थियूं, अल्लाह ताला उन्हनि कोताहियुनि खे माफ़ करे हिननि खे हुन जो बदिलो ॾिनो। हिननि खे त हो त असांखे बदिलो मिले, उहो बदिलो अल्लाह हिननि खे ॾिनो। हिननि जो कोताहियुनि खे, अमल जे कोताहियुनि खे कोन ॾिठो अल्लाह, उहो माफ़ करे छॾियो। ॿी ॻाल्हि, अल्लाह रब्बुल आलमीन शकूर, वॾो अल्लाह पाक बख़्शण यानी क़दुरदान, एतिरो क़दुरदान आहे जो न सिर्फ़ु अल्लाह ताला हिननि खे पंहिंजो बदिलो अता फ़रमायो, बल्कि बदिले खां वधीक पंहिंजे फज़ुल सां अता फ़रमायो। त अल्लाह रब्बुल आलमीन गफ़ूर बि आहे, शकूर बि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन छल पाण सभिनी ते रहम फ़रमाए ऐं पाण सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।